बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम अस्सलाम वालेकुम। अज असां हिन क्लास में प्रीपोजिशन्स जी कुछ क्लासन खे रिवाइज़ कंदासीं। जीअं त ऑन थी वियो, ऑन टू थी वियो, अबाउ थी वियो या वरी ओवर थी वियो। ही चार उहे टॉपिक आहिनि जिन्हनि खे असीं डिटेल में पोयनि क्लासनि में सिखी चुका आहियूं, लेकिन हिकु दफ़ो ॿीहर असां इन्हनि खे रिवाइज़ करे रहिया आहियूं। उन्ही जो कारण इहो आहे त असां इन्हनि में अव्हांखे फ़र्क़ु सम्झाईंदासीं ऐं इहो ॿुधाईंदासीं त इन्हनि जो इस्तेमालु कॾहिं ऐं कीअं कबो आहे ऐं इन्हनि जो इस्तेमालु कहिड़ियुनि जायुनि ते कंदा आहियूं ऐं इन्हनि खां पोइ इन्हनि में कहिड़ो फ़र्क़ु आहे। छाकाणि त जेकॾहिं ॾिठो वञे अबाउ थी वियो, ओवर थी वियो, ऑन थी वियो या वरी ऑन टू थी वियो, त इन्ही सभिनी जो इस्तेमालु सिंधी जी नज़र में ॾिठो वञे त कंहिं शइ जे मथे लाइ कबो आहे। जीअं त टाइबुल मथे किताब आहे, टाइबुल ते किताब आहे, टाइबुल खां मथां पखो आहे। मतलब त कंहिं बि पार्टिकुलर शइ जे मथे जेका शइ हूंदी आहे उन्ही खे वज़ाहत करण लाइ असां इन्हनि चार टॉपिकनि जो इस्तेमालु कंदा आहियूं। हाणे असां इहो तव्हांखे डिटेल में सम्झाईंदासीं ऐं इन जो कॉन्सेप्ट असां अव्हांखे ॿुधाईंदासीं त इन्हनि जो इस्तेमालु कीअं कबो आहे ऐं इन्हनि में इहो डिटेल में सम्झी वठंदव त असां जेको आहे सो सही जाइ ते असीं कहिड़ो लफ़्ज़ इस्तेमालु करे सघूं था। त स्टार्ट कंदा आहियूं पंहिंजी अॼु वारी हिन क्लास खे। ॾिसो, सभ खां पहिरीं असांजे साम्हूं हिते हिकु टाइबुल पियल आहे, फ़क़ति हिकु ई टाइबुल आहे। हाणे इन टाइबुल जे मथे त का बि शइ कोन्हे। हिते चार शयुनि जो इस्तेमालु सिखंदासीं ऐं ॿुधाईंदासीं त इन जो हिते इस्तेमालु कीअं कबो आहे। ॾिसो, जॾहिं का बि शइ कंहिं शइ जे मथे वेठल हुजे या वरी पियल हुजे ऐं उन शइ खे असीं तॾहिं ॾिसूं जॾहिं उहो ऑलरेडी उते पियल हुजे त हुते पाण ऑन जो इस्तेमालु कंदा आहियूं। छा जो इस्तेमालु कंदासीं? ऑन जो इस्तेमालु कंदासीं। ॾिसो, असां हिते सिर्फ़ु अव्हांखे कॉन्सेप्ट ॿुधाईंदासीं। जेकॾहिं अव्हां इन खे डिटेल में सम्झणु चाहियो था त उन जो लिंक असां हेठि डिस्क्रिप्शन में ॾेई छॾींदासीं। अव्हां उन डिस्क्रिप्शन लिंक जी मदद सां ही चारई टॉपिकनि खे डिटेल में ॾिसी ऐं सम्झी सघो था। असां छा चयो त जॾहिं का बि शइ कंहिं शइ जे मथे पियल हुजे ऐं असां उन खे उन हालत में ॾिसूं त असीं ऑन जो इस्तेमालु कंदासीं। ठीक, जॾहिं का शइ हली करी कंहिं शइ ते अची वेहे या वरी को शइ असीं उछलायूं कंहिं शइ ते अची पवे त हुते असीं ऑन टू जो इस्तेमालु कंदा आहियूं। एतिरे ताईं समझ में आयो? जेकॾहिं कोन्हे आयो त हिकु दफ़ो रिवाइज़ कंदा आहियूं। ॾिसो, जॾहिं का बि शइ कंहिं शइ जे मथे पियल हुजे ऐं उहो शइ असां उन हालत में ॾिसूं, जीअं त असां जेको आहे सो माइज़ ते किताब पियल आहे, असां ॾिठो त उहो ऑलरेडी उते पियल हो, कंहिं रखियो कोन हो, को उछलायो कोन हो जो उन माइज़ ते अची पियो, बल्कि उन खे असीं माइज़ ते पियल ॾिठो त हुते पाण ऑन जो इस्तेमालु कंदासीं। जेकॾहिं केरु शख़्स का पेन उछलाए ऐं माइज़ ते वञी पवे हुते पाण ऑन जो इस्तेमालु कोन कंदासीं, हुते असीं ऑन टू जो इस्तेमालु कंदासीं। छाकाणि त उहो शइ मूवमेंट में आई, उहो शइ कंहिं शइ जे थ्रू आई ऐं हुते अची पई, असां इन सूरत खे ॾिठोसीं त इन लाइ पाण ऑन टू जो इस्तेमालु कंदा आहियूं। कॉन्सेप्ट क्लियर थियो त असां ऑन जो इस्तेमालु तॾहिं कंदा आहियूं जॾहिं कंहिं शइ खे कंहिं शइ ते पियल ॾिसूं, उन खे पवंदे न ॾिसूं, पियल ॾिसूं त पाण ऑन जो इस्तेमालु कंदासीं। ऐं जॾहिं का शइ हरकत में अची कंहिं बि ज़रिए हुजे, को शइ उछलाए कंहिंजे फोर्स जे थ्रू हुजे या वरी का शइ हली करे कंहिं ते पवे, कंहिं ते अची वेहे, तॾहिं पाण ऑन टू जो इस्तेमालु कंदासीं। इहो कॉन्सेप्ट हुयो ऑन टू ऐं ऑन जे मुतलिक़। ॾिसो, हिते असीं इन्हनि जा रूल या अंग्रेज़ी में जुमला कोन पिया सम्झायूं, असां फ़क़ति कॉन्सेप्ट पिया सम्झायूं। कॉन्सेप्ट सम्झो, डिटेल में सम्झण लाइ लिंक हेठि डिस्क्रिप्शन में आहे, उन ते क्लिक करे ॾिसी सघो था। हाणे असीं रूल नंबर 2 जी ॻाल्हि कंदासीं। हिन रूल में पाण छा सिखंदासीं? अबाउ ऐं ओवर। इन खां पहिरीं पाण छा सिखियोसीं? ऑन ऐं ऑन टू। फ़र्क़ु छा हुयो त जंहिं शइ खे पाण कंहिं शइ ते पियल ॾिसूं ऑन जो इस्तेमालु कंदासीं, जेकॾहिं का शइ हरकत में अची उन शइ ते पवे त पाण ऑन टू जो इस्तेमालु कंदा आहियूं। हाणे इन हिसाब सां पाण ओवर ऐं अबाउ खे बि सिखूं था। हिते बि साॻियो ई तरीक़ो आहे, उहो ई माइज़ पियल आहे, उन माइज़ जे मथे वारी शयुनि खे इस्तेमालु कंदासीं ऐं ॾिसंदासीं त हिते अबाउ ऐं ओवर छो अचे पियो।
ॾिसो सभ खां पहिरियों असां वटि माइज़ आहे। उन माइज़ जे बिल्कुलु मथां, उन बाहि जे बिल्कुलु मथे अगरि का शइ आहे, को पखी आहे, उन माइज़ जे मथां या उन टेबल जे मथां को पखो बीठल आहे, छित वारो पखो लॻल आहे, उन माइज़ जे मथां का शइ गुज़री वञे थी त पाण ओवर जो इस्तेमालु कंदासीं, छाकाणि त उहो माइज़ खां मथे आहे। ठीक इन तरह का ॿी शइ बि माइज़ खां मथे हुजे लेकिन उहो बिल्कुलु माइज़ जी साम्हूं न हुजे, बिल्कुलु माइज़ जे मथां न हुजे, पासे खां हुजे त पाण अबाव जो इस्तेमालु कंदासीं। कॉन्सेप्ट क्लियर थी वियो? त ओवर जो ऐं अबाव जो इस्तेमालु कीअं कबो आहे। ॾिसो हिते हिकु माइज़ आहे, लाज़मी कोन्हे माइज़ हुजे, का बि शइ हुजे, उन शइ जे बिल्कुलु मथे, बिल्कुलु साम्हूं उन जे मथां का शइ हूंदी तॾहिं पाण ओवर जो इस्तेमालु कंदासीं। ॿी शइ उन टेबल जे त मथे आहे, कंहिं शइ जे त मथे आहे, लेकिन उहो बिल्कुलु मथे न आहे, अगरि किरंदी तॾहिं माइज़ ते कोन किरंदी, थोरो पासे ते वञी किरंदी, ॿी तरफ़ ते वञी किरंदी, तॾहिं पाण अबाव जो इस्तेमालु कंदासीं। अबाव मतिलबु मथे, माइज़ ते हिकु जाइ आहे, या हिते का ॿी शइ हुजे उन जे त मथां आहे पर बिल्कुलु मथां न आहे, थोरो पासे ते आहे, त पाण अबाव जो इस्तेमालु कंदासीं। जेकॾहिं उन जे बिल्कुलु मथां आहे, बिल्कुलु साम्हूं मथे आहे, जेकॾहिं किरी त पूरी टेबल ते किरंदी या वरी उन शइ ते किरंदी त पाण ओवर जो इस्तेमालु कंदासीं। एतिरे ताईं क्लियर थी वियो? उमीद कंदा आहियूं समझ में अची चुको हूंदो। ॾिसो कॉन्सेप्ट जी ॻाल्हि पिया करूं, सम्झायूं डिटेल में पिया, लेकिन एग्ज़ाम्पल, डेफिनेशन या वरी इन जा रूल कोन पिया ॿुधायूं, छाकाणि त इन्हनि खे असीं रिवाइज़ करे रहिया आहियूं, पहिरीं सम्झी चुका आहियूं, हाणे रिवाइज़ पिया करूं। ठीकु आहे, एतिरे ताईं क्लियर थी वियो। चलो हिकु ॿियो बि मिसाल ॿुधायूं था। जेकॾहिं ही पखी या वरी का बि शइ कंहिं शइ जे बिल्कुलु मथां गुज़री वञे तॾहिं बि पाण ओवर जो इस्तेमालु कंदासीं, अबाव जो इस्तेमालु कोन कंदासीं। सपोज करो आउं बाल उछलायां थो, घर जे मथां मटे थो, तॾहिं पाण ओवर जो इस्तेमालु कंदासीं। घर जे त मथां आहे लेकिन पासो ॾेई मटे थो त पाण अबाव जो इस्तेमालु कंदासीं, ओवर जो इस्तेमालु कोन कंदासीं। दोस्तो ही ॾिसो असां ॿ निढा कॉन्सेप्ट ॿुधायासीं जंहिंमें असीं 4 लफ़्ज़नि खे डिफाइन कयोसीं। ॿ कॉन्सेप्ट कहिड़ा हुया? ऑन, ऑन टू, अबाव ऐं ओवर जो। ऑन जो इस्तेमालु असीं तॾहिं कंदा आहियूं जॾहिं कंहिं शइ ते का शइ पियल हुजे ऐं उहो हरकत में न हुजे, या वरी उन खे उन जाइ ते पवंदे पाण न ॾिठो हुजे तॾहिं पाण ऑन जो इस्तेमालु कंदासीं। जॾहिं का शइ हरकत में अची करे कंहिं शइ ते पवे तॾहिं पाण ऑन टू जो इस्तेमालु कंदासीं, लेकिन उहो इन लाइ कंदासीं त कंहिं शइ जे बिल्कुलु सतह ते या सरफेस जे उते पियल हुजे, उन सां टच हुजे त पाण इन्हनि जो इस्तेमालु कंदा आहियूं। जेकॾहिं इन्हनि खां ईअं ई मथे हुजे लेकिन टच न हुजे तॾहिं पाण या त अबाव जो इस्तेमालु कंदासीं या वरी ओवर जो इस्तेमालु कंदासीं। कीअं कंदासीं? अबाव जो इस्तेमालु तॾहिं कंदासूं जॾहिं का बि शइ थोरो हटियल हुजे, बिल्कुलु उन जे मथां न हुजे, तॾहिं पाण अबाव जो इस्तेमालु कंदासीं। ऐं ओवर जो इस्तेमालु तॾहिं कंदासीं जॾहिं कंहिं शइ जे बिल्कुलु मथां का शइ हुजे, तॾहिं पाण ओवर जो इस्तेमालु कंदा हुआसीं। ही निढो कॉन्सेप्ट हुयो जंहिंखे तव्हां उमीद कंदा आहियूं सम्झी विया हूंदा प्रीपोज़िशन में। त इन कॉन्सेप्ट खे अव्हां यादि करे वठो। ही अव्हां जो PST, GST, NTS, इंट्री टेस्ट हर जाइ ते अची सघे थो। इन्हनि में डिफरेंस ईंदो रहंदो आहे, सवाल लिखियल हूंदो आहे, उन खे पढ़ो, उन्हनि में डिफरेंस अचे थो। त उमीद कंदा आहियूं ही असांजी क्लास तव्हांखे पसंदि आई हूंदी। जेकॾहिं पसंदि आई आहे त इन वीडियो खे लाइक करे छॾियो। जेकॾहिं तव्हां अंग्रेज़ी ज़ुबान खे सिंधी में सिखणु चाहियो था त पंहिंजे इन चैनल खे सब्सक्राइब करे छॾियो, छाकाणि त ही उहो चैनल आहे जंहिं चैनल में असीं कंप्लीट इंग्लिश ग्रामर सिंधी ज़ुबान में सेखारे रहिया आहियूं। त हाणे इंशाअल्लाह अव्हांजी ख़िदमत में हिकु न्यू वीडियो सां मुलाक़ात कंदासूं। तेसिताईं असांखे ॾियो इजाज़त। अल्लाह निगहबान।